अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी, डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी, जेको उस्तादनि जे भर्ती में भी DRC जो मेंबर भी रहियो आहे, उहो पंहिंजे ऑफिसरनि खिलाफ़ एहतजाज करण हिते मीरपुर माथेले प्रेस क्लब पहुतो आहे। अचो पहिरियां साईं जन जो एहतजाज रिकॉर्ड कयूं ऐं पोइ कुझु वरी बर्तन जे हवाले सां भी हाल अहवाल वठण जी कोशिश कयूं त अला करे ॾेई वञे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, छा नालो आहे? सर मंसूर अहमद लगारी सर। छा मसलो आहे? तव्हां छा हुयो सर? सर मां हेडमास्टर आहियां, हिन वक़्तु सीनियर जेको हेडमास्टर रिटायर थियो आहियां 19 स्केल में BPS 19 में। जी सर। इन खां अॻु में सर मां जेको हुयुसि 3-4 महीना डिप्टी DO माना साल रहियुसि। डिप्टी DO सेकेंडरी साल रहियुसि, जंहिंमें 3 महीना मूंखे DO जी चार्ज बि हुई। DO जी चार्ज बि हुई। DO जी चार्ज बि हुई। जेके ये DRC हुई, तव्हां उनमें शामिल हुयो? जी जी, ॿिनि फैज़नि में हुयुसि। हिकु दफ़ो ॿिनि फैज़नि जे भर्तियुनि में तव्हां हुयो सर? JST में, हिकु दफ़ो PST में। छा चवणु चाहियो था? अॼु तव्हां मीरपुर माथेले प्रेस क्लब तव्हांजो अचणु थियो आहे, छा चवणु चाहियो था? सर इन करे आयो आहियां त मां 19 ग्रेड जो हिकिड़ो ऑफिसर थी खणी मुंहिंजा जेके कागज़ आहिनि हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मुज़फ़र शाह सेकेंडरी जेको आहे उहो मुंहिंजा कागज़ सही नथो करे। रिटायरमेंट वारा कागज़ सही नथो करे। उहो चए थो त डायरेक्टर चए डायरेक्टर ॾे वञा थो, डायरेक्टर चए थो DO ते वञो। पंधु करे करे मुंहिंजी ॾड़ निकिरी विया। ऐं जॾहिं त असांजो हिकिड़ो क़ाइदो आहे, कानून आहे, असांखे रिटायरमेंट खां अॻु में महीनो हिकिड़ो असांखे उनखे इन्फॉर्म करिणो आहे। जॾहिं त मां 3 महीना अॻु में मां उनखे इन्फॉर्म कयो आहे, TO सेकेंडरी खां बि उनखे फॉरवर्ड कराए ॾिनो आहे, को बि मुंहिंजा कागज़ हिन वक़्तु गोॾे हेठो ॾिनी वेठो आहे ऐं उनखे फॉरवर्ड नथो करे। DO सेकेंडरी मुज़फ़र शाह साहब तव्हांजा कागज़ फॉरवर्ड नथो करे, छा वजह आहे? सर उन जा वजह इहा त हिकु डिमांड करे थो। छा जी डिमांड करे थो? बराबरी जी, रिश्वत जी। अच्छा। हा सर। तव्हां पाण DO जी सीट ते रहिया आहियो? जी सर। इंचार्ज रहिया आहियो, तव्हां वटि चार्ज रही आहे, तव्हां खां उहो कीअं रिश्वत जी डिमांड करे सघे थो? इहा ई त ॻाल्हि आहे, जॾहिं मूं जहिड़े ऑफिसर खां डिमांड करे थो, बाक़ी ॿियनि सां त हाणे छा कंदो हूंदो, इहा तव्हां पाण उन्हनि जा ॿुधंदा, माण्हुनि जूं तव्हां कूका ॿुधो था जेके कई एतिरा एहतजाज बि थिया आहिनि उनजे ख़िलाफ़। सिर्फ़ रिश्वत जे लाइ तव्हांजा कागज़ नथो रोके सघे? इख़्तिलाफ़ छा ते आहिनि सर? सर इख़्तिलाफ़ इन ते आहिनि त मुंहिंजे छोकिरे जो जेको ऑर्डर हो इंटरनी जो उन कयो हुयो, उनजी पघार न खई हुई। एज़ ए डिप्टी DO मां उनखे चयोसि, उन मूंखां डिमांड कई, जंहिंमें मुंहिंजा दोस्त आहिनि, हिन वक़्तु हाणे उहे शादी ॾियनि न ॾियनि इन मसइले में हुआ, उन मूंखां अधु 50-50 घुरिया। जॾहिं त मां उनखे 1,30,000 रुपया ॾियणी कई, पोइ बि मूंखां न। उहो घणा घुरे पियो उन्हनि ॾींहंनि? उहो 50 माना हनान इहे प्रिंसिपल आहे, हनान हायर सेकेंडरी खानपुर जो, उन वटि आहे। हनान कलवर साहब? जी सर। अच्छा। छो त हिन जेके माण्हू बिना माना सिफारिशी जेके हुआ, जेके MPM जा न हुआ, जेके बि माण्हू सभु खानपुर में रखिया, उन्हनि खां पैसनि जे लाइ उन्हनि खां 50-50 वरिताई, जंहिंजा मिसाल तव्हां रिकॉर्ड सां पेश कयो आहे जिते किथे, पर को ॿुधे कोई कोन थो। हाणे उतां गफ़ार बोज़दार आहे जेको कैडेट कॉलेज जो छोकिरो आहे, ऐं एहसान बारो आहे जेको उन हनान जे स्कूल जो आहे, दिसंबर जनवरी में उन वटि पढ़ाए थो पियो ऐं उनखे अगस्त खां वठी उनखे पघारां ॾिए थो पियो। ऐं साईं ॿियो आहे अब्दुल हमीद आहे जेको आहे संगड़ आहे, उहो हिन में आहे, हिन में सरहद में आहे, उमर ड्राइव में। ऐं साईं ॿियो गज़ाली जो हिकिड़ो छोकिरो आहे, ऐं साईं ॿिया जेके आहिनि, इहा हिकिड़ी मैडम आहे, उहो तव्हां केतिरा बि ॾिसो सर, उहो असां वटि रिकॉर्ड आहे, बाक़ी त जिते चवंदो असां तव्हांखे पेश कंदासीं। हिकिड़ो मिनट सर। अब्दुल वाहिद चन्ना साहब, मोहम्मद नवाज बुगियो साहब, अब्दुल सलाम साहब, छा साईं जो आवाज़ ठीकु अचे थो? कटिंग नथो अचे आवाज़? जल्दी में मूंखे कमेंट्स कयो, छो जो मोबाइल मूं वटि अहिड़ो आहे जो जेको फौरी तौर गरम थी वेंदो आहे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जो 1 मिनट कमेंट्स करे ॿुधायो जो मुंहिंजो आवाज़, साईं जो आवाज़ ठीकु अचे थो, छा कटिंग त कोन्हे? दोस्तो मूंखे तव्हां मैसेज इहो कमेंट्स कयो त मां प्रोग्राम खे अॻिते वधायां आदा, छो जो मूंखे थोरो महसूसु थिए थो मथां आवाज़ कटिंग हुजे त पोइ पाण खे हली छां में वेहणो पवंदो, छां में वरी तव्हांजी तस्वीर साफ़ कोन थी अचे। साथियो, छा असांजो आवाज़? जी बिल्कुलु ठीकु थो अचे। मुश्ताक अहमद खोसो, थैंक यू अदा, वॉइस क्लियर है। अब्दुल हफीज़ पिताफी जी जी अदा। सर इन ॻाल्हियुनि जे करे असां इख़्तिलाफ़ थिया, उनखे पैसा कोन ॾिनासीं। मूं डिप्टी DO जो हूंदे मुंहिंजे छोकिरे जी बि पघार न कई, चयईं त 43-44 छोकिरा आहिनि, ॿियनि समूरनि जी पघार खई अथसि, मुंहिंजी न कई अथसि।
माना छोकिरो कोर्ट में वियो आहे, हम्म, जंहिंजे करे असांजा इख़्तिलाफ़ थिया, कोर्ट में केस हले थो पियो, हीउ चए थो कोर्ट तां केस तां हथु खण, बाबा हथु छो खणो, असांजो पंहिंजो हक़ आहे, जे हक़ आहे त ॾे, न आहे त न ॾे, जे ॿियनि जूं जाइज़ पगार खयूं थी त असांजी जाइज़ न आहे त न खण, जेकॾहिं जाइज़ ॿियनि जूं नाजाइज़ खयूं थी त पोइ असांजी छोकिरनि छो न कई थी। मतिलब तव्हां रिश्वत घटि ॾिनी, न ॾियण बराबरि ॾिनी, जंहिंजे करे तव्हांजे पुट जूं पगारूं बि रोकियूं वियूं, तव्हांजा इख़्तिलाफ़ बि उतां शुरू थिया। तव्हांजो पुट उहो सब्जेक्ट स्पेशलिस्ट हुयो, जी, जी। उहो वरी कोर्ट जे थ्रू पंहिंजो पगारूं कराए आयो, अञा मतिलब करायूं कोन था, केस हले थो पियो। तव्हांजा इख़्तिलाफ़ आहे। जी, जी। तव्हां पहिरियों मुज़फ़र शाह हुयो, जी पोइ तव्हां आयो, जी। मुज़फ़र शाह जी ऑर्डरनि खे तव्हां चैलेंज बि कयो, को लेटर वग़ैरह बि कढियो हो न दादा? असांजी जेका उहा डीआरसी जेका रहियल हुई, उहा जी। डीआरसी पोइ डायरेक्टर साहब मूंखे चयो थी डीआरसी खे वरी चेंज कर। जी। पोइ असां जन खे जेके असां वटि माण्हू आया, जन जी, जी जी। तकलीफ़ हुई, जी। उन्हनि जा असां उनखे माना चेंज करे, जी। बाक़ी असां साॻी रखी खणी असां उहा तव्हां इहो महसूस कयो जो जेको डीआरसी मुज़फ़र शाह साहब करे वियो आहे, उहो सभई रिश्वत वध हुया? सर असांखे 100% असांखे जेके माण्हू मिलिया, तव्हां उनखे रोकण जी बि कोशिश कई? वॾी कोशिश कई। तव्हां उहो लेटर विसारे आया, उहो लेटर न खणी आया? जी जी छो जो हाणे जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था, माण्हू इहे ई सम्झंदा इख़्तिलाफ़नि जे बुनियाद ते करे जी, थो, जी, जी। छो जो तव्हां हिते एहतिजाज कयो था पिया न, जी, जी, जी। त उहो लेटर हुजे हा त तव्हांजो लेटर मुंहिंजो 4 तारीख़ ते 11 ते निकितल आहे, जेको तव्हां ऑफिस में पियल आहे, उहा तव्हांखे मां उनजी कापी जेका आहे मां तव्हांखे ॾेखारींदुमि। उनखां पोइ साल तव्हां डीओ जी सीट ते रहियो, 3 महीना सर। 3 महीना, उनखां पोइ केरु आयो? तव्हां खां पोइ केरु आयो? इसरार शाह। उहो बि कानूनी आयो? न सर, उहो ई डिटेलमेंट ते आयो। डिटेलमेंट ते उहो कीअं अची सघे थो? वरी डीआरसी जो चेयरमैन कीअं थी सघे थो इसरार शाह? सर, इहो त हाणे मथी गवर्नमेंट जी पॉलिसी न सर, हाँ। उन्हनि खे दांह कई, जंहिंजे करे मां उनखे कोर्ट में बि चैलेंज कयो सर। मतिलब जेको डिटेलमेंट ते आयो उहो बि वीचारो रोधी करण आयो हूंदो यकीनन। ज़ाहिर आहे, ज़ाहिर आहे। जेको डिटेलमेंट ते अची डीआरसी जेको घोटकी आहे उनजो चेयरमैन थियो आहे, जेका भर्ती वारो सिस्टम आहे, उनखे डीआरसी चवंदा आहिनि कमेटी खे, जी, जी। उनजो हिकु त डिटेलमेंट ते आयो इसरार शाह, जी। ॿियो त चेयरमैन बणिजी आयो त यकीनन 2 रुपया ॾेई आयो, ज़रूर। हेॾो यकीनन 2 रुपया वरिता हूंदई। हाणे तव्हांजो जेके रिटायरमेंट जा कागज़ आहिनि उहो सिग्नेचर नथो करे, उन हवाले सां माना तव्हां अॼु एहतिजाज करण आया? जी सर। छा कहिड़ो ऑब्जेक्शन हणे थो? को ऑब्जेक्शन सर, ऑब्जेक्शन आहिनि, सभु माण्हू जा रिमूव कया आहिनि, सभु जा मां जवाब ॾिना। कहिड़ा ऑब्जेक्शन आया आहिनि उन सर? उन सां पहिरें जेको लेटर कढियो अथसि उन में 6 ऑब्जेक्शन आया। तव्हांजे टीओ सेकेंडरी घोटकी जे रिटायरमेंट वारे एप्लीकेशन खे फॉरवर्ड करण बाद तव्हांखे इहे आया आहिनि, जी, जी। इहे एलिगेशन, जी, जी। 18 तारीख़ ते तव्हां खणी विया हो, जी। हिन कहिड़े डेट ते वरी अॻियूं डेट ॼाणायो आहे? छा चओ? अॻु में 2 ॾींहं अॻु में साईं, मां 16 तारीख़ ते एप्लीकेशन मूव कई आहे। हा। 18 तारीख़ ते मुंहिंजे टीओ साहब सेकेंडरी साहब मुंहिंजी फॉरवर्ड कई आहे। 19 तारीख़ ते जॾहिं जी ऑफिस में पहुता हूं, हिन मूंखे चयो त बाबा कागज़ तुंहिंजा पहुता, तूं हल। मां चुप कई, ॿियो मलियो त पोइ मूंखे वरी हिन बि कागज़ टपाल में न मोकिलियो अथसि, न को चयो अथसि मूंखे बाख़बर ज़रिए मां ॿिए कंहिं दोस्त जे व्हाट्सएप तां मालूम थियो त 2 ॾींहं अॻु में 17 तारीख़ जो लेटर कढियो अथसि, जंहिंमें मूं ते 6 ऑब्जेक्शन। उन ॾींहं ते लेटर कढी तारीख़ 2 ॾींहं पुराणी हणी छॾिया? पुराणी। छा कहिड़ा ऑब्जेक्शन आया आहिनि? ऑब्जेक्शन 6 आया आहिनि, 6 ऑब्जेक्शन आया। कहिड़ा कहिड़ा आया अथसि सर? पहिरियों इहो आयो अथसि त माना लीव एडवाइजेबल सर्टिफिकेट, जेको असांखे उनखे जेका आहे सच खे सच कयो वियो, हरबुर खां मूंखां रखियो वियो आहे। हीअ जेके ॾिसो न इंटरव्यू जा हीअ ऑर्डर कढिया अथसि, जेका ॾिसो उन से माना अॻे मां बि ॾेखारियो आहे हिकिड़ी प्रेस क्लब में, उनजो जेको आहे एजाज़ अहमद छोकिरो लखण आहे, उनजा असां ऑर्डर कढियो अथसि 1/8 जो। उहो छोकिरो पाण लिखी ॾे थो पियो, 1/11 ते ज्वाइन कराए थो हनान उनखे, 1/11 ते 4 महीननि खां पोइ। इहो कहिड़ो कानून आहे, कहिड़ो क़ाइदो आहे? उनजो वरी डेटाबेस में नालो ई कोन्हे। डेटाबेस में जॾहिं ऑर्डर निकितो आहे उनखे डेटाबेस में नालो त ॾियोसि न। तव्हांजे चवण जो मक़सदु जेके ही ऑर्डर्स थिया आहिनि उनमें अक्सर रिश्वत एवज़ बोगस थिया आहिनि? बिल्कुलु बोगस थिया आहिनि। मूं वटि रिकॉर्ड आहे, बिल्कुलु मां रिकॉर्ड पेश कंदुसि। तव्हां जेकॾहिं को दोस्त तव्हां खां रिकॉर्ड घुरे, तव्हां महिरबानी करे इख़लाक़ी तौर उनखे ॾियो, जीअं उनजो जेको हक़ तलफ़ी उनजी जेका थी आहे उहो कोर्ट में वञी पंहिंजा मसला हल कराए सघे। मतिलबु डीओ अॻूणो डीओ सेक्रेटरी जेको हाणे मौजूद बि आहे, मुज़फ़र शाह साहब बि यकीनन 2 नंबरी कई आहे ऐं इसरार शाह साहब भी यकीनन 2 नंबरी कई आहे। तव्हां वटि जेको दोस्त तव्हां इख़लाक़न तव्हांखे पाबंद न आहियो, पर इख़लाक़न संगत जी मदद कयो, जंहिंजी हक़ तलफ़ी थी आहे, जंहिंजे नौकरनि ते ॿिया भर्ती थिया आहिनि, उन्हनि खे तव्हांखे मां गुज़ारिश कयां थो उन्हनि खे इहे डॉक्यूमेंट्स ॾियो। खोड़ साईं, जेको चवंदो उनखे असां ॾींदासीं। हा, रिकॉर्ड आहे, असांखे ॾियणो आहे, बिल्कुलु असां जंहिं वक़्तु घुरनि। हाणे तव्हांजो मुतालबो कंहिंसां हूंदो अदा? मुतालबो सर मुंहिंजो आहे त
चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के जी हाई कोर्ट में मुंहिंजी अपील आहे सेक्रेटरी इनके एडुकेशन के मिनिस्टर एडुकेशन के चीफ मिनिस्टर के इन्हनि क्या है इनकी जुडिशनल इंक्वायरी कराए खणी मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं बिल्कुलु जेको इहा आहे इन में जेका गपलेबाज़ी थी आहे करप्शन थी आहे बोगस आर्डर थिया आहिनि इन्हनि जी बि इंक्वायरी कराई वञे जेके असुल हक़दार आहिनि उन्हनि खे हक़ ॾिना वञनि हक़ ॾिनो वञे या जीअं जेके 39 खां प्लस मार्कनि वारा आहिनि ते खोड़ सारियूं सीटूं पोस्टूं आहिनि वेकेंट आहिनि पर गवर्नमेंट वेकेंट न पई करे उहे बि वेकेंट लिकायूं वेठा आहिनि पैसा घुरे थो जेको ॾे थो उनजा ऑर्डर कंदो वेंदा जेको नथो ॾे तुंहिंजा अच्छा मरलो इहो अञा हलंदड़ आहे अञा हले थो पियो सर अल्लाहु अकबर हाणे हिकिड़ो अॻु ॾींहुं मूं वटि हिकिड़ो दां खणी आयो आहे चए सर मुंहिंजो बि मूंखे किथे गॾा मूंखां पैसा वरिता त अञा ते ऑर्डर नथो करे अल्लाहु अकबर हा अल्लाह मुज़फ़र शाह साहब जे लाइ मुज़फ़र शाह जे लाइ सर ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी साथियो ही हाल अहवाल तव्हांजे साम्हूं आहिनि इहे त असां गॾु हुयो साबिक़ डिप्टी डिस्ट्रिक्ट ऑफिसर सेकेंडरी घोटकी साईं मंज़ूर अहमद लगारी साहब जेको क्लियर ॿुधाए पियो क्लियर इंकशाफ करे पियो जेके ऑर्डर थिया आहिनि उनमें खोड़ सारा बोगस ऑर्डर थिया आहिनि अक्सर ऑर्डर जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट वारा या के JEST वारा या PST वारा अक्सर रिश्वत एवज़ थिया आहिनि खोड़ सारे शागिर्दनि जी हक़ तलफ़ी कई वई आहे ऐं पघारूं जारी कराइण में बि रिश्वत एवज़ जो वहिंवार हले थो पियो उनखां अलावा जेके सवे वेकेंट पोस्टूं आहिनि घोटकी ज़िले में उहे JEST जा बि आहिनि PST जा बि आहिनि उहे बि लुकायूं वेठा आहिनि साईं जे रिटायरमेंट वारा कागज़ रखियूं वेठा आहिनि DEO सेकेंडरी घोटकी मुज़फ़र शाह साहब तरफ़ां त साईं बि जुडिशियल इंक्वायरी जी जो मुतालबो कयो आहे ऐं अचो तव्हां असां गॾिजी हिन लाइव वीडियो खे वधि में वधि शेयर करे स्टेटस में मथां रखूं जो जुडिशियल इंक्वायरी कराई वञे जेके ऑर्डर थिया आहिनि कुझु बोगस ऑर्डर थिया आहिनि जेका करप्शन थी आहे जेका उम्मीदवारनि जी हक़ तलफ़ी थी आहे उन्हनि जी जॻह ते ॿियनि खे भर्ती कयो वियो आहे या सीटूं लिकायूं वियूं आहिनि इन हवाले सां तव्हां सभु दोस्त हीउ लाइव वीडियो शेयर करे मथां स्टेटस में लिखो जो ख़ुदारा जुडिशियल इंक्वायरी करे उम्मीदवारनि खे शागिर्दनि खे उम्मीदवारनि खे ऐं उस्तादनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे करप्शन कंदड़ बोगस ऑर्डर कंदड़ हेठि खां वठी मथे ऑफिसरनि ताईं सभिनी जो ऑडिट थियणु घुरिजे सभिनी खे कानून जे कटहरे में आणणु घुरिजे अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो वॾी महिरबानी